सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे असां इंसान जेके बि आहियूं असांखे इहे टई चीज़ूं गॾु गॾु करणु खपनि। हिकु त पंहिंजी ख़ुशी खे मल्हायूं। असांजो को जन्मदिन आहे, को ॾींहुं आहे, असां उन खे बि ख़ुशियुनि सां मल्हायूं। छाकाणि त उन सां असांजा दुख ख़तम थींदा आहिनि। पंहिंजी ख़ुशियुनि खे मल्हाइण सां हक़ीक़त में दुख ख़तम थींदा आहिनि। इन करे उहो चयो वेंदो आहे कि जॾहिं मालिक रहमत करे घर में ॿ टे परेशानियूं थियनि, कॾहिं तकलीफ़ूं अचनि, हिक ॿिए जे मथां कॾहिं कॾहिं के तकलीफ़ूं ईंदियूं आहिनि, त पोइ चइबो आहे त हाणे दुखनि खे ख़तमु करण जे लाइ कोई दूल वॼनि, शरनायूं अचनि, त दुख भॼनि, तॾहिं दूल शरनायूं उन्हनि खे भॼाईंदा। माना कोई न कोई शादी जो, कोई न कोई प्रोग्राम उहो कंदासीं, जॾहिं उहो ख़ुशि थींदासीं त पोइ दुख रवाना थियणु शुरू थी वेंदा। इहो हिकिड़ो दुखनि खे भॼाइण जो बहितरीनु तरीक़ो बि आहे पंहिंजी ख़ुशी मल्हाइण खे। जेकॾहिं असां पंहिंजी ख़ुशियुनि खे मल्हायूं त पोइ उते दुख वेंदा आहिनि। ऐं जेकॾहिं ॿिए जी ख़ुशियुनि में शामिल थींदा आहियूं त पोइ सुख मिलंदा आहिनि। छाकाणि त आम तरह इंसान जेके बि आहियूं उहे असां ॿियनि जूं ख़ुशियूं घटि बर्दाश्त करे सघंदा आहियूं। पंहिंजे जीवन में ॾिसंदासीं कोई ओचितो वधे, तरक़ी करे, अॻिते अचे, कंहिंखे भाग लॻे त ॿाहिरों बेशक वधायूं लेकिन अंदर में साड़ ऐं जलन थींदा, इहो छो वधियो, मां छो न वधियो। ऐं कॾहिं कॾहिं असांजी सोच अहिड़ी बिगड़ंदी आहे जो असां कंहिंजे सिर्फ़ु हलणु, कपिड़ा पाइणु, खाइणु पीअण ते बि साड़ खाईंदा आहियूं। कल्ह कल्ह इहो वरी हाणे हलण जी चाल ॾिसेसि, पंहिंजा कपिड़ा ॾिसेसि, पंहिंजो पाण खे छा सम्झे थो, न वास्तो न वजो, कुझु बि न। उन सां असांखे कोई तकलीफ़ आहे ई न। उहो पंहिंजी ख़ुशी में पाण जीए थो, पाण खे बहितर करे थो, पाण कमाए थो, कोई असां को खणी करे कोई खाई कोन्हे वियो। लेकिन ॿिए जी ख़ुशियुनि खे ॾिसी करे जलणु, उहो वरी पंहिंजूं ख़ुशियूं जलाए छॾींदो आहे। असां ॾिसंदासीं कोई इंसान ॿिए जी ख़ुशियुनि खे ॾिसी करे जले, कंहिंजी चाल ते, कंहिंजे हलण ते, कंहिंजे पैसे पधारत ते, कंहिंजे कपिड़नि खे, कंहिंजे तरीक़े खे ॾिसी करे जॾहिं कोई सड़ंदो आहे, कोई जलंदो आहे, त ॾिसंदा आहियूं साम्हूं वारे ते कोई फ़र्क़ु कोन्हे पवंदो। उहो जहिड़ो हलंदो आहे ओड़ो ई हलंदो, जहिड़ो खाईंदो आहे ओड़ो ई खाईंदो, जहिड़ो सभिनि सां मिलंदो आहे ओड़ो ई रहंदो आहे। लेकिन उनखे ॾिसी करे उहो ओड़ो ई रहंदो। असांजूं जेके पंहिंजूं ख़ुशियूं आहिनि उहे सभु सड़ी वेंदियूं आहिनि। असांखे जेतिरो बि ख़ुशि आहे, इज़त आहे, मान आहे, खाधो पीतो आहे, असांखे पंहिंजो सभु कुझु ख़तमु थी वेंदो, अंदरि ईंदड़ सड़ंदासीं, अंदरि ईंदड़ जलंदासीं। यानी ॿिए जी ख़ुशियुनि खे ॾिसी करे साड़ में पंहिंजो पाण खे साड़णु। ऐं इन करे इहा हिकिड़ी कहावत आहे त साड़ वारो माण्हू सड़ी सड़ी पाण सड़ी वेंदो आहे, ॿिए खे कुझु बि न करे सघंदो। तंहिंजे करे जीवन में जलन न हुजे, जीवन में बहितरी हुजे। जंहिं ॾींहुं असां केॾे सड़ंदासीं असांजूं ख़ुशियूं सड़ंदियूं, ऐं जंहिं ॾींहुं असां कंहिंखे ॾिसी करे ख़ुशि थींदासीं त उहे ख़ुशियूं वरी असां ॾे ईंदियूं। उन्हनि ख़ुशियुनि जो भाग
भाग जो मक़सदु ओतिरो उनखे पंहिंजी जॻह ते भाग आई आहे, उन सां कोई वास्तो न आहे, लेकिन असां ते भाग जा दरवाज़ा खुलंदा आहिनि, असांजे सुखनि जा दरवाज़ा खुलंदा आहिनि।